सेपीन अकेडमी तरफ़ां सामाइन खे सिक भरियो सलाम। छा तव्हां कॾहिं गौर कयो आहे त असांजो नकु मुख़्तलिफ़ शयुनि जी ख़ुशबू या बदबू कीअं सिंघंदो आहे? असांजो नकु सिंघण जो मेन सेंस ऑर्गन आहे, पर नकु सिंघण सां गॾु साहु खणण में बि मददगार उज़वो आहे। हाणे असां नक जा कुझु अहम उज़वा पढ़ंदासीं ऐं उन्हनि जो कमु पढ़ंदासीं। नक में 2 नासूं थींदियूं आहिनि जेके मेन गेटियूं आहिनि हवा ऐं बूए जे दाख़िला जूं, याने हवा ऐं बूए नासुनि ज़रिए नक में दाख़िल थींदी आहे। उन खां पोइ नेज़ल कैविटी या नक जी ख़ाली जॻह आहे जंहिंजो अहम कमु आहे हवा खे गरम करणु। नक जी जेका अहम बनावट आहे उहा आहे ऑल्फैक्टरी बल्ब। इहो ऑल्फैक्टरी बल्ब आहे जंहिंमें सिंघण वारा महसूसु कंदड़ रिसेप्टर सेल हूंदा आहिनि। इहो महसूसु करे ख़ुशबू या बदबू खे दिमाग़ ॾांहुं मोकिले छॾींदो आहे ऐं दिमाग़ पोइ महसूसु करे वठंदो आहे।